तो इन कलिमात जो अल्लाह जे दीन सां को बि तालुक़ कोन्हे। जेकर पोइ बि को माण्हू चवे थो त उनखे अल्लाह जी ज़ात खां रिझणु घुरिजे, छो त दीन में जेका शइ नाहे उन खे दीन में शामिल करणु इहो ई वॾो गुनाह आहे। इहा शइ असांजे मुआशिरे जे ग़लतियुनि मंझां हिकिड़ी ग़लती, बल्कि तमामु वॾो ग़लतान आहे। छो त ॾिसो, दीन आहे छा? असांजो मुआशिरो इबादात ॾे इन मामलात ते वञण खां अॻु में पहिरियां त सोचियो वञे त दीन आहे छा। दीन अल्लाह जी मर्ज़ी जो नालो आहे या ॿारनि जी मर्ज़ी जो नालो आहे? जॾहिं त अल्लाह ताला पाण ने शइ वज़ाहत कई त दीन अल्लाह जी मर्ज़ी जो नालो आहे, आसमाननि तां नाज़िल शुदा जेका शइ आहे उहा ई दीन आहे। सूरे आराफ़ जे पहिरें रुकू में अल्लाह ताला फरमाए तो इत्तबिऊ मा उनज़िला इलैकुम मिन रब्बिकुम, उन शइ जी तव्हां पैरवी कयो जेका अल्लाह ताला आसमाननि तां नाज़िल कई आहे क़ुरान ऐं हदीस जे अंदरि। त उन खां वठी करे कंहिंखे हिकु हरफ़ जी बि वाधारे जी इजाज़त कान्हे का। जी मुस्नद अहमद में सैयदना अब्दुल्लाह बिन उमर रज़ी अल्लाह तआला अन्हु जी हदीसनि में हिकिड़ी हदीस आहे त उन्हनि जे साम्हूं हिकिड़े माण्हू निछ ॾिनी ऐं निछ ॾियण खां बाद में उन माण्हू जेको सो चयो अल्हम्दुलिल्लाह वस्सलामु अला रसूलिल्लाह। हाणे वरी में हीअ अल्फाज़ जेके तो पोयां गॾाइनि वस्सलामु अला रसूलिल्लाह, से त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन कोन सेखारिया। त माना दीन में हिकु लफ़्ज़ या हिकु जुमिले जी बि इजात जो अलो कोन्हे को। ऐं इन फ़हम ते कि हद ताईं उम्मत जो हर फ़र्द इन शइ ते यकीन रखे थो। तव्हां कंहिं बि माण्हू खां पुछा कयो त हर अज़ान में असीं चार करे चवंदा आहियूं अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर। तव्हां कंहिं आम माण्हू खां पुछा कयो त छा हिन में हिकु चकर ॿियो वधाइजे? चवंदो न। जे नमाज़ जे अंदरि असीं ॿ रुकू कयूं था, छा हिकिड़ो रुकू जो इज़ाफ़ो थी सघे थो? न। या सुबहान रब्बियल आला या सुबहान रब्बियल अज़ीम, इन जुमलनि में छा अॻियां पोयां को वाधारो? त हर मुसलमान आम खां आम फ़हम जो मालिक उहो बि चवंदा कंहिं बि शइ में वाधारे जो अलो कोन्हे को। पर इंतिहाई वॾी ॾुख जी ॻाल्हि आहे, बेसमझी जी ॻाल्हि आहे, इहे साॻियूं ॻाल्हियूं सम्झण वारो ॼाणण वारो ॿिए पासे उहो साॻियो मुसलमान जॾहिं रमज़ान अचे थो त इहे जुमिला बतौर नियत जे रोज़े खां अॻु में चवणु लाज़िम सम्झे थो। उहा बि सौ में गदिन नवई तो मिन शहर रमज़ान, जेके कलिमात नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां किथां बि साबित कोन्हनि, न पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यानी असहाब खां साबित आहिनि, न असहाब खां बाद में ताबईन, न तबा ताबईन, न सलफ़ सालिहीन, न इन इमामनि खां, बल्कि उम्मत जे कंहिं बि असलाम या कंहिंखां बि इहे कलिमात साबित कोन्हनि। त ईअं चई सघिजे थो त इन कलिमात जो अल्लाह जे दीन सां को बि तालुक़ कोन्हे। जेकर पोइ बि को माण्हू चवे थो त उनखे अल्लाह जी ज़ात खां रिझणु घुरिजे, छो त दीन में जेका शइ नाहे उन खे दीन में शामिल करणु इहो ई वॾो गुनाह आहे। हदीस किताब सही मुस्लिम में किताबुल जुमा में बाबु तख़फ़ीफ़ सलात वल ख़ुतबा में ऐं ॿियनि जॻहनि ते बि हदीस मुबारक मौजूदु आहे। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया कुल्लु बिदअतिन ज़लाला, दीन में हर नई शइ गुमराही आहे, और कुल्लु ज़लालतिन फिन्नार, ऐं इहा हर नई शइ इंसान चाहे केॾी बि सुठी नियत सां करे पर इहा नई शइ दीन में जेका इजाद करे थो इहा शइ हुनखे जहन्नम में वठी वेंदी। त अल्लाह पाक असां सभिनी खे अमान में रखे। त इन शइ जुमिले जो दीन सां को बि तालुक़ कोन्हे। हर मुसलमान खे खपे दीन खे दीन रहण ॾे, दीन ख़ालिस अल्लाह ताला जे तरफ़ां आहे। जॾहिं ॿियनि शयुनि में असीं मिलावट खे हराम सम्झूं था, उहे साॻा मुसलमान दीन में मिलावट छो था कनि? जॾहिं त हीअ त ख़ालिस मुक़दस अल्लाह ताला जे तरफ़ां मुनज़्ज़ल मिनल आहे। त इन कलिमात जी दीन में का हैसियत कोन्हे। असांखे मूंखे तव्हांखे मिड़नी खे खपे हिन कलिमात खां एहतियात कयूं ऐं असां हर मुसलमान खे सम्झाइण जी कोशिशि कयूं अल्लाह जे माना इहे कलिमात चई करे दीन में नई ईजाद न कर। अल्लाह पाक असांखे अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए।